मजमू, एक मैसेज, एक पैगाम है जेको लाख बूटन का वठी बूट छत्तीसगढ़ ताईं पहुतो है त तव्हांजा सब मनसूबा, तव्हांजूं सब प्लानिंगूं ही पोरिया तमाम, ही हारी अवाम, ही मायरूं, ही भेनरूं हिक धक हिक थुले सां उॾारे सघनि था। असां सिंधी अदबी संगत जा समूरा कारकुन न सिर्फ़ अॼु पर वन यूनिट ऐं मिटे निज़ाम खां वठी हर तरह हिन जिदोजहद जो हिसो रहिया आहियूं। असां सिंध जे इंच जी हिफ़ाज़त जो वचन ऐं कसम कयो आहे। असीं अॼु पंहिंजे उन सिंधी अदबी संगत जे सथ सां गॾु सिंध एक्शन कमेटी सां गॾु हिते मौजूदु आहियूं ऐं ज़रदारी खां वठी आर्मी चीफ, सुप्रीम कोर्ट ऐं मलक रियाज़ खे इहो पैगाम था ॾियूं त तव्हांजा मनसूबा कंहिं बि सूरत में ही सिंध क़बूल नथी करे, असां रद्द कयूं।